अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। इन्नल्लाह हर्रमा अलैकुम हुकूकुल उम्महात। तारीफ़ जो लाइक अल्लाह रब्बुल आलमीन आहे, जय मालिक खालिक राज़िक तमाजी गोठ खे आबाद रखियो आहे। मुझा अज़ीज़ो भैरो, ये दुनिया अल्लाह रब्बुल आलमीन के मकसद जे लाइ बनाई आहे। पूरी मखलूक के अल्लाह ताला झुकाए वसख्खर लकुम मा फिस समावाति वल अर्ज़। आसमान ऐं ज़मीन जो शयूं सभु अल्लाह ताला इंसान जे ताबे कयूं। इंसान खे अल्लाह ताला शरफ ॾिनो। अल्लाह रब्बुल आलमीन नबूवत जो सिलसिलो शुरू कयो। हर कौम में अल्लाह सी नबी सगोरो मोकिलियो। वो जिन भी नबीअ जो हुकुम न मञो, रब जी बंदगी जो इनकार, अल्लाह जे रसूल जी ताबेदारी जो इनकार, अल्लाह ताला जा अज़ाब आया, कौम मटिजी वई। आखिर में अल्लाह ताला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबूवत जो ताज पाराए फरमायो अर्सलनाक लिन्नास रसूला। मु अल्लाह तव्हां के बेशक मु अल्लाह तव्हां के सभिनी इंसाननि जे लाइ रसूल करे मोकिलियो आहे। फरमायो त ऐलान कयो कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ये अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे सभिनी इंसाननि जे लाइ अल्लाह से मूंखे रसूल करे मोकिलियो आहे। असांजी ख़बर ई कान्हे का 1400 साल गुज़री विया। सहाबा जो दौर ॾिसो जिन ताबेदारी करे दुनिया खे सलाम कयो आहे। अॼु असांजो दौर हले पियो, असांखे ख़बर ई कान्हे का ज़िंदगी छा आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भैरो, महबूब पैगंबर पंहिंजे रब जो तारफ़ करायो।
दुनिया में जेके भी इंसान जी तरबियत कई आहे अल्लाह सी कुरान करीम मोकले तरबियत कई आहे मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान सां जी तरबियत कर कई क़ौमूं दुनिया में आयूं उन्हनि जे मथां बि इहो कमु रखियलु हुयो उन्हनि अल्लाह जे रसूल खे ठुकराए छॾियो। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो बयान लिखो आहे मुख़्तसर तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो मक़सदु ॿुधाइण जो छा आहे माउ जी अज़मत अल्लाह जे रसूल खां बाद हिन दुनिया में जेकर असांखे चाहियूं था त इज़त सां दुनिया में रही इज़त सां दुनिया मां गुज़री वञूं त मां ऐं पीउ खां सवाइ दुनिया में कुझु कोन अथव। इहे अल्लाह जा वली अथव इन्हनि जी इज़त करियो इन्हनि जी ख़िदमत करे दुनिया मां गुज़री त ॾिसो न अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। अल्लाह रब्बुल आलमीन लो महफूज़ में लिखी छॾियो आहे तव्हांजे लाइ मूं अल्लाह खां सवा कंहिंजी बि इबादत न करियो ज़मीन ते व बिल वालिदैनि ihसाना मां ऐं पीउ जी ख़िदमत करियो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। ये तरबियत अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करे उम्मत जे तरफ मोकली ही मुझो कुरान करीम मुझी तैलीम मुझे कुरान करीम सन जे तरबियत कर ही अल्लाह रब्बुल आलमीन किनी मेहरबानी कई आहे। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा बिनी मां हिकिड़ो या वरी ॿई वॾी उमिरि खे पहुची वञनि फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन इन्हनि खे उफ़ बि न चइजो वला तनहरहुमा इन्हनि खे झिड़क बि न ॾिजो वला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा सोड़ी ॻाल्हि चइजो अदब सां पेश अचो माण्हू ही अल्लाह रब्बुल आलमीन तैलीम ॾिनी आहे। पीउ जन्नत जो दरवाज़ो आहे माउ जे कदमनि में जन्नत आहे। लुकमान हकीम बड़ी जमात में थिया लुकमान हकीम पंहिंजे बचड़े खे चयो पंहिंजे पुट खे चयो मुंहिंजा पुटड़ा उथ वञ जन्नत मां कुझु न कुझु खणी आ। यही तरबियत पुटड़ो थियो रवानो थियो बुक मिटीअ जो भरे खणी आयो आहे। बाबा छा खणी आयो बाबा जन्नत मां खणी आयो आहे। जन्नत किथे हुई माउ जे कदमनि में माउ जे कदमनि जी मिटी आहे। इहा सम्झ वारा माण्हू जिन असां सोचियो आहे त ज़िंदगी असांजी अलाए केतिरी अञा आहे जॾहिं पूरो थींदो पोइ हुन महिल पढ़ंदुसि ऐं दीन खे सम्झंदुसि पोइ ख़बर ई कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन दा तरबियत कई आहे अज़मत बयान कई आहे माउ जी पीउ जी त पंहिंजे जाइ ते वॾी अज़मत आहे पर मुख़्तसर तव्हांजे साम्हूं थोरो बयान कंदुसि इंशाअल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजा साथी मुंहिंजा सहाबा
इज़ा बुश्शिरा बिल अंसा ज़ल्ल वजहू मुस्वद्दन व कज़ीम। ये अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुरान पढ़ियो जालक जो दौर शुरू में हुयो मुझे नबूवत खां पहिरीं त जालक जो शुंदो इज़ा बुश्शिरा बिल अंसा। जॾहिं बि कंहिंखे ख़ुशख़बरी मिलंदी त तोखे न्याणी जाइया रब साईं फरमाए थो ज़ल्ल वजहू मुस्वद्दन व कज़ीम। उन्हीं जो चेहरो त कारो थी वेंदो दुख में भरिजी वेंदो हुयो त हाणे कहिड़ो मुंहुं खणी अऊं अॼु ॿाहिरि हलंदुमि अॼु मूंखे त न्याणी जाई आहे। अल्लाह जे रसूल फरमायो ओ मुंहिंजी उम्मत जा इंसान ओ न्याणी त रहमत आहे। न्याणी जंहिंजे घर में जमंदी आहे त या त अल्लाह ताला रहमत करे मोकिलींदो आहियां। जेको न्याणीअ खे ख़िदमत कंदो आहे न्याणीअ ते मोहब्बत ऐं प्यार सां उनखे निभाईंदो आहे उनखे वॾड़ो कंदो आहे ॿ आङुरियूं मथे करे फरमायूं त मूं सां गॾु जन्नत में हूंदो। जन्नत जो टुकड़ो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो ख़ुश नसीब वालिदैन जेके पंहिंजी न्याणीअ जी ख़िदमत करे 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 जेॾी महिल जवान कंदा वरी उनजी हक़ीक़ी तरफ़ रवानो कंदा। हक़ीक़ी आख़िरी मंज़िल उनजी घर वारो आहे। जॾहिं उनजी शादी कराइनि था अल्लाह जे रसूल फरमायो इन जे एवज़ में अल्लाह उनखे जन्नत अता कंदुसि। ही जन्नत जा टुकड़ा। पर न्याणी बि उहा ख़ुश नसीब जेका पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे माई पीउ जी ख़िदमत करे। जेॾी महिल हाणे हक़ीक़ी घर में पहुती आहे त हाणे घर वारी आहे ॿियो मक़ाम आहे माई पीउ जी ख़िदमत करे निकिती आहे हक़ अदा किनी औरत कयो इन न्याणी हक़ अदा करियो करे हाणे निकिती आहे असली घर में आख़िरी मंज़िल हिनजी आहे। हाणे अल्लाह जो रसूल फरमायो ओ जमात औरतुनि जी हाणे इहो तुंहिंजो घर वारो तव्हांजो जन्नत बि हो अथव त जन्म बि हो अथव। इन खे राज़ी कंदियूं त जन्नत में वेंदियूं इन खे नाराज़ कंदियूं जन्नत में वेंदियूं। हीअ अल्लाह जे रसूल जो हुकुम। असांजा दीन खे सम्झो ई कोन्हे को। हिकिड़ो शख़्स पंहिंजी न्याणीअ खे वठी आयो चवण लॻो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी न्याणी शादी नथी करे। अल्लाह जे रसूल फरमायो ओ अल्लाह जी बानी पीउ जो चवण मञ। चवण लॻी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन रब जो कसम आहे जे तव्हांखे हक़ सां सच सां रसूल करे मोकिलियो आहे पहिरीं त मूंखे ॿुधायो सही त घर वारे जो कहिड़ो हक़ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो ओ अल्लाह जी बानी तुंहिंजे घर वारे जे जिस्म ते फट फुरणियूं थी वञनि गंद सां भरिजी वञनि तोखे हुकुम करे त ज़बान सां चटे 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 साफ़ कर। ज़बान सां चटे चटे बि साफ़ कंदीअ पोइ बि अल्लाह तो हक़ घर वारे जो अदा करे कोन सघंदीअ। या घर वारे जो हक़ अॼु घर वारो अंदरि दाख़िल थिए घर में न गोभी जहिड़ो बुत थियो पियो अथव बसि। मज़ा जो पाणी जो गिलास भरे खणी ॾेसि छो जो रात जो निकितो आहे सॼी रात पाणीअ ते वराए वराए मच्छरनि में ऐं सीअ में धिका खाई घर पहुतो आहे घर वारीअ जो मुंहुं फिरियो पियो अथसि रड़े बि में मां घर में कुझु बि कोन्हे को ना शुक्र औरत। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संगे तरबियत करिया। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरबियत करे दुनिया के समझायो आ त दुनिया वारो तव्हां इन दुनिया में चंद ॾींहं जलाया आहियो।
नूह अलैहिस्सलाम जे वक्त में घड़ी पोड़ी चयो त अल्लाह जा नबी मुझो औलाद बच्चे कोन थो 600-700 साल उम्र थी थे अंदर गुजारे वजन मुझा बचड़ा न घड़ी उम्र में अकुल जी गाला 500-600-700 साल जा थींदा गुजारे वजन न घड़ी उम्र में मुझा न घड़ा बचड़ा नूह अलैहिस्सलाम उनके चयो त अल्लाह जी बानी आखिरी नबी दो उन्हें जी उम्मत सव जे अंदर में हुंदी ची छा पोए पोढ़ा भी थींदा ची पोढ़ा भी थींदा शादियों भी कंदा बचड़ा बजणींदा थकजी भी दुनिया में गुजरंदा पर पक्का घर ठाराईंदा माड़ियूं ठाराईंदा उन्हनि खे मौत विसरी वेंदो मौत याद ई कोन हूंदो हिननि खे तुंहिंजे बचड़नि खे 600-700 साल उमिरि मिली आहे कि नंढड़ा बचड़ा मुंहिंजा गुज़ारे वञनि आहे असांखे यादि करो त सुभाणे मौत ईंदो सुबुह खां मुख वारी ज़िंदगी निकिरूं था शाम जो घर में अची था डबो बसि ख़बर ई कान्हे का त असांजा लाॾी पैदा छो कयो बकरी खीर न दे खीर ला वठी आवा न खीर न खपाईंदे सही आ कोंदस न ते को हणे जड़ा न ही हक अल्लाह ताला बुधाया अल्लाह जे रसूल बुधाया न्याणी पांजे घर वारे पांजे पीए के मां के जे मैं घर में सलाम करे निकरे तो फरमा अदा हुजे न त जहन्नमी औरत पीए का मोह मोड़े जे मां का मोह मोड़े जे या जन्म में दो घर वारे में वट पोतिया हकीकी घर आखिरी मंजिल ते पोतिया पी मां जब हक पूरा करे हां देते पोती आखिरी मंजिल ते हां तुझे मता हक घर वारे को मजा राजो ने जो घर करे अंधो मडो बुहारो नहीं जड़ी बकरी छुड़ा जो न घर में लूम भी विचे मां टिकरे पानी घर में वे घर संभाल ये अल्लाह के रसूल तरबियत कई सहाबा की गोरतों हुई ना अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साथी साहबिया के दो पांजी न्याणी के शादी कराए हकीकी घर में छड़े वसियत दो करे तो ओ मुंजी न्याणी हां हकीकी घर तुझो यो दई तुझो घर वारो तेरे जे इजाजत का सवा बाहर न निकल जा इन्हीं जे हुक्म का सवा तो के बाहर भी निकलूं कोनी कोनी जी खिदमत का जा पंजटे माला जी हाजरी दे जा अठई दरवाजा तुझे ना जन्नत जा खुला ब्यादा वसियत करे जो अल्लाह के रसूल जो हुक्म बुधाए ये न्याणी कुछ वक्त का कोन्या पुआयो तो तुझो पी त बीमारा चमन लगी मुंह घर वारे का इजाजत कान वधिया गना बरे अदा वरी चंद ॾींहं खां बाद न्या पुआयो त तुझो पी त वफ़ात करे आ चमन लगी मुंह पांजे पी का इजाजत पांजे घर वारे का इजाजत कान वधिया वञो मुंहिंजे पी खे ना खणीअ जो जेॾी महिल खणी आया मुंह ॾिसी मथे निगाहूं करे जे दियो मुंहिंजा अल्लाह मूं न पंहिंजे पीउ जे वसियत ते अमल कयो आहे अल्लाह तुंहिंजे शरीयत ते बि मूं ईमान आणे उन जूं उहो बि हुकुम पूरो कयो आहे तो रब जो बि अल्लाह इन मुंहिंजे पीउ जा गुनाह माफ़ फरमा अल्लाह मूं पंहिंजे घर वारे जी बि इज़त रखी आहे उन जी फरमाबरदार थी रही आहियां अल्लाह मुंहिंजे पीउ जा गुनाह माफ़ कर इन न्याणनि जी त दुआ क़बूल पवंदी आहे हींअर छा हूंदो आहे घर वारो गुज़ारे वियो हाणे पोड़ियूं जेके चारियूं कॾहिं पढ़ियूं कोन कॾहिं दीन जी ख़बर बकार अखर अची वई उहे बि हुनखे सबक़ सेखारींदे निभागी हाण त भला बख़्शाइसि उमिरि इहो हाण थी बख़्शाइसि सॼी ज़िंदगी नाफ़रमान सॼो ज़िंदगी उनजो हुकुम कोन मञी मुलूं वीचारो पंहिंजे घर वारे खे ॾाढियूं बटाकूं सटाकूं ॿुधाईंदो हो त मां ई वीचारी मञे ई न अहिड़ी सदो
असुल न मञेसि नेटे वेद मथां उॾामीअ जी मटियो वरी पी आयो घर चई ने भागा तूं रुॻो थोरी बटा माण्हू मथां पिया उॾामनि तूं रुॻो थोरी कूड़ जी आऊं दोस्त आऊं पोइ चवनि भागो पासीरो थो वञे माना वरी पई पोइ कढी छॾीसि कोन घर वारी ख़ुशि नसीब उहा आहे जेका फरमाबदार घर वारे जी हक़ीक़ी घर मञाई आहे ही तरीक़ेकार अल्लाह जे रसूल असांखे सेखारियो आहे असांखे ख़बर ई कान्हे बसि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो साथी सहाबी मालिक रज़ी अल्लाह ताला आयो चवण लॻो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो बचड़ो त काफ़रनि वटि क़ैद पियो आहे क़ैद में पियो आहे ज़ंजीरुनि तां ॿधो पियो आहे अल्लाह जे रसूल असां छा करियूं अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजा साथी मुंहिंजा सहाबा वञी तव्हां मां पीर ॿिन्ही जी दुआ अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल कंदो तव्हां त पंहिंजे रब जा फरमाबदार आहियो 5 टेम रब जी हाज़िरी ॾियण वारा वञो जेॾी महिल माण्हू सुम्हनि तव्हां उथो ॿई ॼणा अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह तव्हांजी मदद कंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी दुआ पढ़ो अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां पढ़ो ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह ही वज़ीफ़ो अल्लाह जे रसूल ॿुधायो हिकिड़ी राति उन्हनि पढ़ी ॿी राति उन्हनि शुरू कयो हुन जूं ज़ंजीरूं टुकड़ा थी वयूं टुटी वयूं वो राति जो उथियो आहे ॾिसे पियो त सभु माण्हू सुता पिया आहिनि उथनि जो वॾर हुयो काई पंहिंजे कोठ जी निकितो हीअ आहे माउ जी दुआ अॼु मां वीचारी दीन जी ख़बर ई कान्हे छा चवंदी कोड़ियूं छा चवनि सम्झाईंदी माण्हू सम्झाईंदी पियूं कोड़ियूं वरी नौजवान छोकिरीअ खे घर वारो गुज़ारे वियो अथई न भागी हाणे बख़्शाईंसि हाणे मरी वियो वीचारो हाणे जी बख़्शिश थिए हाणे छा बख़्शींदो चवंदो हा मूं तोखे बख़्श कयो जेकॾहिं उथी पए कुझु ख़ुदा न खा त लठ खणी कहिड़ियूं लठियूं ॿ टे हाए कढे या छॾेसि सॼी ज़िंदगी मूंखे छा ॾिनी हाणे वरी मूंखां थी बख़्शे दुनिया में बख़्शण जो अल्लाह जी मरण खां पोइ हाणे हुन खां मथां निकिरी वियो त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो माउ जी अज़मत जीअं तव्हां इमाम बुखारी तव्हां त ॿुधो हूंदो न इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जी माउ हीअ अल्लाह जी हाज़िरी ॾियण वारी अल्लाह जी फरमाबदार अल्लाह से का दुआ घुरी त अल्लाह मूंखे बचड़ो अता फरमा रब साईं त बचड़ो बि अता कयो नालो बि रखियो मुहम्मद बिन इस्माइल नालो बि भलो रखियो जिन महिल बचड़ो थियो दुआ घुरी अल्लाह ही बचड़ो तुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदो तुंहिंजे दीन जे लाइ वक़्फ़ कंदसि जेॾी महिल वॾड़ो थोरो थियो घुमण फिरण जहिड़ो थियो त नाबीन थी वियो अखियुनि खां हीअ माउ जी जल जेॾी महिल माण्हू सभु सुम्ही रहिया विज़ू करे मुसल्लो विछाए अल्लाह रब्बुल आलमीन जा दुआ बि रही अल्लाह अकबर रब जे हाज़िरी में बीठी आहे रब जे हाज़िरी में बीही वई जेॾी महिल सजदे में वई सजदे में रोई चए पियो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे लाइक़ कोन्हे जो हिकिड़ी जीजल मां तोखां सुवाल करे बचे जे नज़र जे लाइ तूं हुनखे वापसि खाली मोटाए छॾी अल्लाह जेसीं थी मुंहिंजे बचे खे नज़र न मिलंदी तेसीं हीअ मां तुंहिंजे कदमनि में आहे हीअ मां कदमनि में पई आहे रोए पई काइनात जे रब हुनखे उते निंड ॾेई छॾी निंड थी वई ख्वाब में ॾिसे इब्राहिम अलैहिस्सलाम खे
इब्राहिम अलैहिस्सलाम बुधायो तो तुझे बचड़े के अल्लाह से नजर ॾिनी नहीं उथी सजदे में उथी अल्लाह जी बानी सजदे में उथी ॾिसे त बचड़े के अल्लाह से नजर ॾिनी आहे ही आहे मां जंहिंजी दुआ अल्लाह साईं उन महिल ई क़बूल करे छॾींदो आहे। असां मां खे सम्झो कोन को घर वारी के जीजल सम्झो बस इहा त जीजल आहे ॿार तव्हां न त मां खे दड़को ॾींदो ॿार बि मुंहिंजो तव्हां करे तो वठी ॾिसी घर वारी खे चई ॾिसो न ही अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो निज़ाम ठाहियो तरबियत कई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिया इमाम बुखारी जी मां उहा नज़र मिली जेका चंड जे सोजरे ते विज़ू करे बैतुल्लाह में विज़ू करे बरकातु नमाज जो पढ़ी वरी हदीस लिखे वरी विज़ू करे बरकातु नमाज जो पढ़ी वरी की हदीस लिखे ई करे इमाम बुखारी किताब जेको तव्हांजे हींअर हथनि में आयो आहे इहो किताब तव्हांजे साम्हूं आहे अॼु ताईं बि क़ाइमु आहे क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला क़ाइमु हूंदो। इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान अथव असांखे ख़बर ई कान्हे असांखे ख़बर पई मुआरा पैसा बंदि थी विया अलाए कॾहिं ईंदा बसि उहा माई हुनखां पुछंदी हुनखां पुछंदी या कचहरी बि हले दीन जी ख़बर ई कान्हे। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी माउ जो तज़किरो कयो आहे। अल्लाह रब्बुल साईं फरमायो वज़कुर फिल किताब मूसा किथे फरमाई वज़कुर फिल किताब इस्माईल किथे फरमायो वज़कुर फिल किताब मरियम पर अल्लाह रब्बुल साईं फरमायो आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन मु अल्लाह बेशक मु अल्लाह ताला फजीलत न्याय अल्लाह हस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन केतिरन के मु अल्लाह ताला तो फजीलत अता फरमाया उन्हनि मां अल्लाह रब साईं तज़किरो कयो आहे इमरान जी घरवारी इमरान जी न्याणी इमरान जा घरवारा किनाने को कारण अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो मुझा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे उम्मत जे इंसानन के ॿुधा इन्हनि जी छा ज़िंदगी इमरान जी घरवारी जॾहिं बचड़ो ॼमण ते आयो त पंहिंजे अल्लाह खां दुआ थी घुरे अल्लाह रब साईं कोई लफ़्ज़ त क़ुरान करे उम्मत जे तरफ़ मोकिलिया ओ हिन उम्मत जूं औरतूं तव्हां बि हिन मुंहिंजे बानीअ वांगुरु दुआ घुरी त ॾिसो मूं अल्लाह खां इज़ क़ालत इमरात इमरान रब्बी नज़रतु लका मा फी बतनी मुहर्ररन फतक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम। ही मरियम अलैहिस्सलाम जी मां और बचड़ो जमे दो अल्लाह का दुआ भी करे इज़ क़ालत इमरात इमरान रब्बिनी नज़रतु लका ओ मुझा अल्लाह ही बचड़ो जणा दे अल्लाह तुझे नाले दे बको कदम तुझी घर जी खिदमत कंदो तुझे दीन जी प्रचार कंदो हिनखे त ख़बर कान्हे कि बचड़ो आहे या न्याणी आहे जेॾी महिल ॼमी ॼणी त न्याणी ॼाई चवण लॻी अल्लाह इहा न्याणी ॼाई आहे इहा न्याणी बि मूं अल्लाह ताला तुंहिंजे नाले ते क़ुर्बान करण जे लाइ तयार आहियां अल्लाह तुंहिंजो ज़िक्र कंदी सुबुह खां राति ताईं तुंहिंजी टुटी कंदी हीअ माउ जी हूंदी आहे तरबियत हीअ आहे माउ जी तरबियत
मां तरबियत कया न्याणी जी जमन वडली थी वठी आई बैतुल मुक़द्दस में त चवण लॻा ते त मर्दन वक़फ़ला ज़करिया कुण विधऊं त ज़करिया अलैहिस्सलाम जो कुनून त ओ संभालण जे लाइ पाणी बि रखी वञे त खाइण जी शइ बि रखी वञे। अज़ीज़ क़रीबात नबी सगोरो बि आहे हीअ अल्लाह जी बानी अल्लाह जो ज़िक्र करे वे असांजे वात में रुगो बस गिला जिते बजणियूं बीहनि न त रुगो गिला शुरू हीअ अल्लाह ताला सां तरबियत कई आहे औरतुनि जी त तव्हांजे ज़बान ते अल्लाह जो क़ुरान हुजे वज़कुरन मां हीअ अल्लाह सी फरमायो मुंहिंजो ज़िक्र जेको तव्हांजे घरनि में पढ़ियो थो वञे न इहो यादि करो युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाह हीअ अल्लाह असांजो हुकुम आहे मुंहिंजे नबीअ जा फरमान मुंहिंजो क़ुरान तव्हांखे यादि करणु घुरिजे पढ़णु घुरिजे। अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरो कयो आहे इन अल्लाह जी बानीअ जो चवण लॻी अल्लाह ही पाणी बि रखी वञे ही अल्लाह जी बानी अल्लाह जे ज़िक्र में जॾहिं लॻी पई आहे हिन उम्मत खे बि अल्लाह जी फरमायो त फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम ओ हिन उम्मत जा इंसानो मूंखे ज़मीन ते यादि करियो ऐं अल्लाह जी तव्हांखे सतनि आसमान खां मथे यादि कंदो। ही चरियान जेके ॿ टे ॼणा अचनि था नमाज़ ते ॿिया माण्हू ॾिसनि विया न विज़ू करे शहादत जो कलमो पढ़े थो रब सी फरमाईंदो मुंहिंजा मलाइको ठही दरवाज़ा खोले छॾियो जन्नत जा जिन महिल अंदर दाख़िल थिए मस्जिद में बक़ी जमायत वेठी आहे मलाइकनि जी उहे उन महिल नालो वठी दुआ कंदा अल्लाह फलाणी नाले फलाणी शब्द तुंहिंजे घर में तुंहिंजे हाज़िरीअ ते आयो आहे अल्लाह जा गुनाह माफ़ कर सलाम जिन महिल वराए नमाज़ पढ़ी 50 दफ़ा नाज़ी ॿी नमाज़ खे माफ़ करे छॾियो। ही त आहे ज़िंदगी ही माण्हू ज़िंदगी खे सम्झा न ही अल्लाह जी बानी अल्लाह जो ज़िक्र भी करे अल्लाह जो तज़किरा करे भी अल्लाह रब्बुल आलमीन मलाइक मोकिलियो चवण लॻो या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाकी व तहरकी वस्तफ़ाकी अला लिसानिल आलमीन ओ मरियम अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन तोखे चूंडियो आहे तोखे पाक कयो आहे पूरे जहान जी औरतुनि में अल्लाह ताला तोखे इज़त ॾिनी आहे। चवण लॻियूं अल्लाह जा मलाइक रब साईं मूं ते हेतिरी महिरबानी कई आहे पोइ अञा अहिड़ो को भलो कमु आहे मुंहिंजे रब खां पुछिया त उहो त करियां अञा वधीक मुंहिंजो रब राज़ी थिए न। मलाइका किचन में आयो चवण लॻो या मरियम कुनती लिरब्बिक वस्जुदी वरकई मराकीन ओ मरियम अलैहिस्सलाम अल्लाह जो हर हुकुम तोखे मञणो आहे रुकू ऐं सजदो अल्लाह खां सवाइ बेजारो न कजां। चवण लॻी अल्लाह टई हुकुम खे क़बूल और रब साईं फरमायो मुंहिंजी बानी हाणे जीअं तूं चवंदी हुई थींदो वेंदो। हीअ आहे ज़िंदगी अल्लाह ताला असांजे लाइ मोकिली त तव्हांजे लाइ बि इहो साॻियो सबक़ आहे। हीअ अल्लाह रब्बुल आलमीन त तरबियत कई आहे हीअ अल्लाह जी बानी चवण लॻी अल्लाह पूरी ज़िंदगी तुंहिंजी बंदगी कंदमि रुकू ऐं सजदो तूं अल्लाह खां सवाइ बेजारो कोन कंदमि। रब साईं फरमायो मुंहिंजी बानी जीअं तूं चवंदी हुई थींदो वेंदो चवण लॻी अल्लाह मूंखे ही मेवा खपनि खाइण जूं शयूं शयूं रब साईं फरमायो मुंहिंजा मलाइको देर न कजो अञा ज़बान मां लफ़्ज़ ख़तम थियनि त सभु शयूं साम्हूं हुजनि सभु शयूं साम्हूं कयूं सभु शयूं खाए वेठी। ज़करिया अलैहिस्सलाम अंदर दाख़िल थींदो अल्लाह रब साईं नक्शो बयान फरमायो आहे कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया अल-मिहराब
जेडी मल के अंदर दाखिल थे दिसे त केतरा खादा बयान केतरो रिज़्क़ पियो आ बार बार शेम से जो दिन सोच में पची हो त दरवाजा भी बंद बयान मौसम काने गानन में वने ये आयात आया किताब आखिर सवाल तो करे थे दो या मरियम अन्ना लकी हाज़ा ओ मरियम अलैहिस्सलाम दे खबर है कितना आयान चवन लगी कालतु मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। ही सब कुछ नहीं अल्लाह वटायो जेको बिग़ैरि हिसाब जे सब कुछ नहीं छॾींदो आ। या सबक ही नबी सगोरो आ ही न्याणी आ नेकोकार अल्लाह रब्बुल सही फरमाए तो सबक ॾेई छॾियो ज़करिया अलैहिस्सलाम के भी। ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं ही सबक ॿुधो त ही सब कुछ अल्लाह वटां आयो आ जेको बिग़ैरि हिसाब जे सब कुछ ॾेई छॾींदो आ। फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी केरा तौमा जेको अल्लाह जो हुकुम मञे ओ इन उम्मत जा इंसान हो अल्लाह ते पूरो पूरो भरोसो रखी से असांजो यकीन किथे आ। ही अल्लाह ताला तरबियत कई आ। मुझा अजीज और भाईरा हो त असां पूरी कोशिश रखूं मुहब्बत प्यार से कुरान करीम के समझो। ये औरतन की तरबियत मर्दन की तरबियत अल्लाह रब्बुल आलमीन पूरे कुरान करीम के जितना भी खोलो नेकोकार औरत वमन आमिल सालिहा मन ज़करन औ उन्सा वहुव मुमिन। अल्लाह से ऐलान फरमायो केरा तव्हां मर्दों जे खणी औरतों जे वमन ज़करन केरा तव्हां जेको अमल सालिह करे वमन यअमल हिकड़ी जाते ये लफ्ज़ त बे जगह ते अल्लाह जी फरमायो मन अमल सालिहा। बार बार अल्लाह ताला केतरन जगह ते आयत में थोड़ी को तब्दीली करे सागी गाल बुधाया। तो मुझा अजीज़ो भाईरो असां पांजे पान के सुधारियूं। जिंदगी थोड़ी थव हिन उम्मत जी हयाती थोड़ी अल्लाह से रखी आ। अगे 100 साल जी गाल बुधंदा हासूं हाणे 50-60 ताईं जंहिं महिल हले थो न तेरी महिल घर जा भाती बि बेज़ार थी वेंदा लॻे थो मरे थो जान छुटे न पोड़े पर पोड़े खे बि दुनिया छॾण ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। नंढड़े ॿार ने चए थो ॾाढा दुआ घुतल आहे तोखे पंहिंजो करे हाणे त हली फिरी बि कोन थो सघीं चिपड़ी जो तो कम आयो माना दुनिया छॾणी कान्हे का त असां ये दुनिया के थोड़ो समझो जे ॾिसो हेॾो वॾो ॾींहुं की गुज़री वियो हेॾी वरी राति कीअं गुज़री वेंदी ख़बर ई कान पवंदी अमराव थियो जिन नेट मुंहिंजे न पूरी करंदी त ईअं हीअ दुनिया मां जेॾी महिल उथंदो न हुनखे टेमी कोन ॾिसणु ईंदो त मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो हेड़ो भलो नबी मिलियो आहे उन जा तस्करा असीं करियूं उन जी ताबेदारी करे ज़िंदगी गुज़ारे दुनिया मां जीअं सहाबा दुनिया मां गुज़रिया आहिनि अॼु बि उन्हनि जो तज़किरो हले थो क़यामत ताईं उनजो तज़किरो हलंदो। अल्लाह जी तव्हांखे मूंखे मर्दनि जी तौफ़ीक़ ॾे पूरी कोशिशि रखूं मोहब्बत ऐं प्यार सां पंहिंजे रब जी बंदगी कयूं। अल्लाह जी तव्हांखे मूंखे